मेहरबानी अवामी वर्कर्स पार्टी के दोस्तन जी, इन शहर वासिन जी जो इन तहरीक में मुखे पंहिंजी ॻाल्हि रखण जो मौक़ो ॾिनो। नसीराबाद वासियो, मुंहिंजा प्यारा कामरेडो, सब खां पहिरीं तव्हांखे सुरुख सलाम, तव्हांजी जिदोजहद के सुरुख सलाम जो तहां पंहिंजे शहर के सियासी कारकुनन जी, उन्हनि जी जेके मज़लूम तबक़न जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे तव्हां पंहिंजो करियो था ऐं जॾहिं उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए थी त तव्हां मुसलसिल जिदोजहद में आयो। तव्हांखे सुरुख सलाम। तव्हांजी हीअ जिदोजहद, तव्हांजो ही तहरुक तारीख़ में थींदड़ तमाम वॾनि वाक़िअनि, तमाम वॾनि जिदोजहदुनि खां कंहिं बि सूरत में घटि कोन्हे को। साथियो, ही को कंहिं हिकिड़े ज़ात, हिक कंहिं फ़र्द जो मामलो कोन्हे को। हिन मुल्क में रहंदड़ शहरनि ऐं हिन मुल्क ते मुसल्लित, हिन मुल्क ते जेका मढ़ियल हुक्मरान ताक़तूं आहिनि, उन्हनि जो अवाम तरफ़, शहरनि तरफ़ जेको रवैयो आहे, उन रवैये जो ही सवाल है। अज जे दौर में, अज जे 21वीं सदी के दौर में, जिते सोशल मीडिया जो दौर है, जिते दुनिया जो हर मानू एक बे से गंढियल है, हर लकाव का एक बे का वाकिफ थे तो, उन दौर में असा रहूं था ऐं असा दिसूं था तो असांजे मुल्क जा शहरी अगवा थी था वजन। रात जे अंधेरी रात में के मानू अचन था ऐं असांजे मुल्क में कुंड कुड़छ में जेको आहे सियासी वर्करन के खणी खंबे गुम करे था छॾनि। दुनिया के कहिड़े मुल्क में तव्हां ईअं ॿुधंदा हूंदो, कहिड़े मुल्क जूं हालतूं तव्हां इहे ॾिसंदा हूंदो, इहो असां वटि थी रहियो आहे। ही इंतहाई अलमनाक सूरत हाल आहे। कल्ह ही असां ख़बरुनि में पढ़ूं पिया त के हिन इलाइक़े तरह जा नुमाइंदा जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, इन में को शक कोन्हे को, असीं इन चूंडियल नुमाइंदनि जे खिलाफ़ सियासी वेड़ कई आहे। इन्हनि जे खिलाफ़ इलेक्शन इतिहादनि में असां इन्हनि जे खिलाफ़ रहिया आहियूं ऐं इन्हनि जे खिलाफ़ इलेक्शनूं विढ़ियूं आहिनि। पर जॾहिं इहे इलेक्शन खटी हितां जे शहरनि, हितां जे इलाइक़े तरह जे माण्हुनि जे वोट ते असेंबलियुनि में पहुचनि था त इहे असां तव्हां सभिनी जा चूंडियल नुमाइंदा थियनि था ऐं असांखे इहे जवाबदेह थियनि था। कल्ह खां हिते इलाइक़े तरह में लथल आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे त वाहन शाखुनि जे पाणी जे खोट जे मसइले ते मुआइनो त कनि था, पर तालके नसीराबाद जो अवाम, जंहिंमें हर जमायत जो माण्हू, हर जमायत हिन मौक़िफ़ सां बीठल आहे त कामरेड सिंगार नूनारी के आज़ाद करियो। इन्हनि जे मथे ते का बि जूअ नथी चुरे, इन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे एहसास नथो थिए त हे जेके पूरो शहर एक आवाज़ सां बीठल आहे, इन्हनि जी का ख़बर चार लहन। आऊं पीपुल्स पार्टी जे हितां जे आम कारकुन, हितां जे आम क़यादत खां इहो सवाल थो करियां, ही जेको वक़्तु आहे सुभाणे खां पोइ कहिड़ी गारंटी आहे उहो तव्हां ते न ईंदो? छा तव्हां ज़िया जो दौर कोन ॾिठो आहे? अॼु जेकॾहिं ॿियनि आम सियासी कारकुननि जे लाइ हितां जूं हालतूं ज़िया जे दौर खां बि बदतर आहिनि, सुभाणे खां पोइ जेकॾहिं को ज़ियाल हक़ जहिड़ो नुमाइंदो अची करे हिन हुक्मराननि ते अचे वेहे थो ऐं तव्हांजी हिन हथ ठोकी ऐं जेका खोखिली जमहूरियत आहे उन जा बखिया उॾाड़े थो त पोइ तव्हां छा कंदव? वरी भी हितां जो जेको आम सियासी कारकुन है, जेको हारनि मज़दूरनि लाइ जिदोजहद करे थो, MRD जी जिदोजहद में तव्हां ॾिठो त उहो तव्हां सां बीठो, हितां जा जागीरदार, हितां जा सरदार पीपुल्स पार्टी जा उन दौर में ज़ियालक सां गॾु बीठा ऐं भुट्टे खे अकेले सिर जेको आहे त फाही ते चढ़ण ॾिनऊं। आम माण्हुनि फटका खाधा, मज़दूरनि फटका खाधा जमहूरियत जी बहाली जी तहरीक में। त इहो वक़्तु न विसारियो। पंहिंजी लोकल क़यादत खां
पीपल्स पार्टी जी हितां जी क़यादत खां, हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो सवाल करियो त हू नसीराबाद शहर जे हिन आवाज़ सां गॾु छो न आहिनि बीठा। आख़िर में आउं बसि एतिरी ॻाल्हि रखंदुसि, सरहद जे हुन पार कंहिं शाइरा जो हिकिड़ो नज़म आहे, उन जूं 2 सिटरूं। उन शाइरा सरहद जे हुन पार हालतुनि ते उहो नज़म चयो आहे। आउं अॼु हितां हिन मुल्क जी हालतुनि, सरहद जे हिन पार हालतुनि खे नज़र में रखी करे उहा ॻाल्हि तव्हांजे आॾो रखां थो। उन शाइरा चयो आहे, ये क्या तस्वीर बना दी तुमने पाकिस्तान की, ये क्या तस्वीर बना दी तुमने पाकिस्तान की, आग धुआं और नफरत फैली, जीत हुई शैतान की। कामरेड सिंगार नुनारी खे